अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। ख़बरुनि जी दुनिया प्रोग्राम साण करे आऊं जो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां नज़र विझंदासूं ख़ासि ख़बरुनि ते। PIA लाड़काणे में फ्लैट ऑपरेशन बाद कमर्शियल ऑफिस खे बि ताला हया विया। FBR में वॾे पैमाने ते बदिलियूं ऐं मुक़ररियूं। कराची, हैदराबाद ऐं सखर समेत केतिरनि ई शहरनि में सवें ऑफिसरनि खे बदिली करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। 9 खां 16 ग्रेड ताईं जे ऑफिसरनि तोड़े मुलाज़िमनि जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं कयूं वियूं। कराची में 726 ऑफिसर्स ऐं मुलाज़िम बदिली। लाहौर, रावलपिंडी, इस्लामाबाद, गुजरांवाला, मुल्तान, फैसलाबाद ऐं ॿिनि शहरनि में बि बदिलियूं कयूं वियूं। मलीर में भाउ भेण खे क़त्ल करे छॾियो। पाड़ेसी नौजवान ते बि फायरिंग। ॾहर की भरिसां पुराणी तकरार तां 3 ॻोठाणा क़त्ल। लाश रखी एहतिजाजी धरणो। सोहेल अनवर सियाल ख़िलाफ़ जांच। नेब तरफ़ां LDA खां बि रिकॉर्ड तलब कयो वियो। नेब सखर जो DG लाड़काणो डेवलपमेंट अथॉरिटी खे ख़त। 5 स्कीमनि जे मालिकनि ऐं इंतिज़ामिया जो रिकॉर्ड पिणु घुरियो वियो। सखर पुलिस जो शाहबेले जे कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन। 1 हफ़्तो अॻुवा थियल महबूब शेख खे बाज़ियाब कराइण जी दावा। सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जो नओं कारनामो। 23 साल अॻु फोत थियल जामशोरे वासी ते प्लाट ते कब्ज़े जो केस दाख़िल। जेकमाबाद शहर मां 3 ॾींहनि खां गुम ॼाणायल नीगर जे अॻुवा जी तस्दीक। वारसनि खां भुंग तलब। हैदराबाद में लेडी हेल्थ वर्करनि जो ॿिए ॾींहुं बि एहतिजाजी धरणो। मेहड़ में ॾींहुं ॾिठे जो घर मां लखें रुपयनि जो धाड़ो हणंदड़ जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया। महांगाई ख़िलाफ़ STP पारां मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। झुॾे भरिसां परिणियल औरत मुबैना तौर ख़ुदकशी करे छॾी। टंडे मोहम्मद खान में आपाशी खाते जे मुलाज़िमनि ते हमले ख़िलाफ़ एहतिजाज। गुरबत ऐं महांगाई सबबि माण्हुनि जो जीअण बि जंजाल बणिजी वियो। हैदराबाद में औरतुनि समेत 5 ॼणनि ज़हर पीतो, जिन मां 3 ॼणा फोत थी विया। 3 ॼणनि जे फोत थियण जे करे संदन घर में कोहराम मतल। हरीपुर में ॿेड़ी ऊंधी थियण वारे हादसे खां पोइ गुम थी वियलनि जी ॻोल्हा जारी आहे। तरबेला ढंढ में ॿुॾी वियल माण्हुनि खे ॻोल्हा करण जे लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी रखियो वियो, जॾहिं त अञा ताईं ॿुॾी गुम थियल माण्हुनि जो पतो न पइजी सघियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट गर्मियुनि जे मोकलनि जो ऐलान करे छॾियो आहे। नवाज़ लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ चयो आहे त कंहिं बि रुकावट जी परवाह न आहे। हर हालत में मंडी बहाउद्दीन में जलसो कंदसि। हुन वधीक चयो आहे त आचर जे ॾींहुं मंडी बहाउद्दीन में मुंहिंजो जलसो ज़रूरु थींदो। हर रुकावट खे मुंहुं ॾियणु ॼाणूं था। ऐं हाणे पेश कयूं था तफ़सीली ख़बरूं। खिपरोवाह में ॿुॾी फोत थियल 2 सगन भाइरनि समेत 3 नौजवान जी तदफ़ीन कई वई। खिपरोवाह में ॿुॾी फोत थियल आमिर यूसुफ़ज़ई जी जनाज़े निमाज़ ईदगाह में अदा कई वई, जॾहिं त 2 भाइरनि जुनैद ऐं शाहज़ेब जी बि अॼु तदफ़ीन कई वई। हिक ख़ानदान सां वास्तो रखंदड़ 3 ॼणनि जे ॿुॾी फोत थियण वारे वाक़े बाद संदन घरनि में रोज़ राड़ो मतल रहियो। शादी लारज सब डिवीज़न जे आबादगारनि ऐं बदीन बचायो कमेटी पारां वाराबंदी ख़िलाफ़ प्रेस क्लब शादी लारज अॻियां एहतिजाजी धरणो हयो वियो। शादी लारज, दुबणी मैनर, बहादुर वाह, बेड़ो
वीरान डिफेंस शाख खोस्की मैनर सुमैत टंडो बागो सब डिवीज़न जे वाहन जो पाणी बंदि करण ख़िलाफ़ अज़ीज़ डेरो जी अॻुवाणी में अॻुवाणनि एहतजाज कयो। हुननि चयो त कोटड़ी ब्रांच ते पाणी 25,000 क्यूसेक खां मथे आहे। रोटेशन जो को बि जवाज़ न आहे, पर हिननि हथरादू वाहन जी वाराबंदी करे छॾी आहे। डीसी बदीन पारां वाराबंदी ख़त्म करण जो ऐलान करण बावजूद असांजे वाहन जो पाणी बंदि आहे। अलीपुर ते लॻल गैर क़ानूनी दिका ख़त्म करे ऐं गैर क़ानूनी हलंदड़ फील्ड कैनाल मुराद वाह, बहारली शाख, इमाम वाह, जनूबी वाह, मातली ब्रांच बंदि करे बदीन ज़िले खे पाणी पुॼायो वञे। घोटकी ज़िले जे इलाइक़े सरहद भरिसां धाड़ेल 2 ॻोठाणनि खे अगवा करे विया। आंदल सुंदराणी जी हद में ॻोठ अभरियो लखण भरिसां राति देर सां 2 ॻोठाणा अख्तर अली ऐं कोड़ो लखण अगवा थी विया। इतला ते पुलिस ऐं वारिस पहुची विया। वाक़े वारे हंध वटां मगवियुनि जी मोटरसाइकिल हथ कई वई, जॾहिं त पुलिस ऐं वारिस पेरा खणी धाड़ेलनि पोयां रवाना थी विया। PIA लाड़काणे में फ्लाइट ऑपरेशन खां पोइ पंहिंजी कमर्शियल ऑफिस पिणु बंदि करे छॾी। कमर्शियल मैनेजर समेत 25 मुलाज़िमनि खे कराची हेड ऑफिस रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। PIA अमलदारनि सूमर ताईं लाड़काणे ऑफिस जो फर्नीचर बि कराची मुंतक़िल करण जा हुकुम जारी करे छॾिया आहिनि। मोहन जो दड़ो एयरपोर्ट ते हाणे का बि फ्लाइट बुक न थी सघंदी। ज़रियनि मूजिबि PIA लाड़काणो ऑफिस 45 लख माहिवार बिज़नेस ॾींदड़ ऑफिस हुई, जितां उत्तर सिंध जे 8 ज़िलनि जा मुसाफ़िर मुल्की तोड़े गैर मुल्की फ्लाइटनि में सीटूं बुक कराईंदा हुआ। वाज़ह रहे त मोहन जो दड़ो एयरपोर्ट ते गुज़िरियल डिसंबर खां फ्लाइट ऑपरेशन बंदि पियल आहे। दरिया खान मरी भरिसां नुसरत वाह में चाचे सां गॾु वेझंदे भाइटियो बि ॿुॾी फोत थी वियो। नुसरत वाह में चाचे अब्दुल्ला सां गॾु वेझंदे 18 वरियनि जो सोनू पुटु राजा ईसाई ॿुॾी वियो। चाचे अब्दुल्ला जे रड़ियुनि ते नुसरत वाह ते बीठल शहरियुनि पारां नीगर खे नुसरत वाह मां कढे रूरल हेल्थ सेंटर दरिया खान मरी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, पर नीगर फोत थी वियो। फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू में वॾे पैमाने ते उथल पुथल कंदे रीजनल ऑफिस में केतिरनि ई ऑफिसरनि जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं कयूं वियूं आहिनि। जारी थियल नोटिफिकेशन मूजिबि FBR तरफ़ां 16 शहरनि में 9 खां 16 ग्रेड ताईं जे ऑफिसरनि तोड़े मुलाज़िमनि जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं कयूं वियूं आहिनि। जिन रीजन्स में मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि उन्हनि में कराची, लाहौर, रावलपिंडी ऐं इस्लामाबाद शामिल आहिनि। नोटिफिकेशन मूजिबि पिशावर, गुजरांवाला, मुल्तान, फैसलाबाद, हैदराबाद, एबटाबाद, सखर ऐं सियालकोट में बि बदिलियूं ऐं मुक़ररियूं कयूं वियूं आहिनि। जारी थियल नोटिफिकेशन में ॿुधायो वियो आहे त कराची में 9 खां 16 ग्रेड ताईं 726 ऑफिसरनि तोड़े मुलाज़िमनि जूं बदिलियूं कयूं वियूं, जॾहिं त लाहौर में 656, रावलपिंडी, इस्लामाबाद में 357 ऑफिसरनि तोड़े मुलाज़िमनि जूं बदिलियूं कयूं वियूं। वाज़ह रहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान शबर ज़ैदी खे FBR जो नओं चेयरमैन बणाइण बैदि चयो हो त FBR खे हाणे तब्दील कंदासीं। नए चेयरमैन शबर ज़ैदी अहिड़ो चैलेंज क़बूल कंदे वॾे पैमाने ते मुक़ररियूं ऐं बदिलनि जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। मलीर में जवाबदार पंहिंजी भेण खे क़त्ल करे छॾियो। क़ैदाबाद थाणे जी हद में फिरदोस चारली वारे इलाइक़े में ग़ुलाम मुर्तज़ा शक जे बुनियाद ते पंहिंजी भेण फातिमा खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो, जॾहिं त पाड़ेसरी नौजवान करीम खे ज़ख़्मी करण बैदि फरार थी वियो। पुलिस पहुची नारे जो लाश तहवील में वरितो, जॾहिं त ज़ख़्मी नौजवान खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। डहर की भरिसां पुराणे तकरार तां 3 ॻोठाणा क़त्ल थी विया। वारसनि क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो हयो। खेंजू थाणे जी हद में ॻोठ हाजी खान मज़ारी में लुंड ऐं कोरी बिरादरी जे 2 धुरियुनि में पुराणे तकरार तां ॿीहर झेड़ो थियो। जॾहिं त मक़तूल गहणो कोरी, कबूल कोरी ऐं जलाल कोरी वाक़े में क़त्ल थी विया। 2 कलाकनि ताईं लाश वाक़े वारे हंध पयल रहिया। वारसनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लाश रखी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जॾहिं त धरणे जे करे
वॾे अघ में गाॾियूं बीहजी वियूं। नेब सखर लाड़कानो डेवलपमेंट अथॉरिटी खां सुहेल अनवर सियाल जी मिल्कियतनि जो रिकॉर्ड घुरी वरितो आहे। नेब सखर तरफ़ां लाड़काने डेवलपमेंट अथॉरिटी ॾांहुं लेटर पिणु मोकिलियो वियो आहे। नेब सखर लेटर में लिखियो आहे त सुहेल अनवर सियाल ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग जे हवाले सां जांच हलंदड़ आहे, तंहिं करे 9 जुलाई ते संदसि मिल्कियतनि जे हवाले सां रिकॉर्ड मुहैया कयो वञे। लेटर में ग्रीन सिटी, मैन एयरपोर्ट रोड, भिटाई रेजिडेंसी, मैन एयरपोर्ट रोड, मरियम विलाज, मैन एयरपोर्ट रोड, रायान शायाज सिटी स्कीमनि जो रिकॉर्ड पिणु तलब कयो वियो आहे। लेटर में उन्हनि 5 हाउसिंग स्कीमनि जी इंतज़ामिया ऐं मालिकनि जा तफ़सील पिणु तलब कया विया आहिनि। सिविल अस्पताल जे सर्वेंट क्वार्टर में मोबाइल फोन चोरी करण जे इल्ज़ाम हेठि नाए जमात जे शागिर्द सूमर बाट इंसानियत सोज़ तशद्दुद वारे वाक़े जो पुलिस नोटिस वठण बावजूद केस दाख़िल न कयो आहे। DHO जरगो करे ठाह कराए छॾियो आहे। इन सिलसिले में DSP नौशारो फिरोज़ मोहम्मद अयूब दरस नीगर जे वालिद हिदायतुल्लाह बाट ॿुधायो त DHO नौशारो फिरोज़ डॉक्टर मज़हर कल्होड़े फ़ैसिलो कयो आहे, जंहिंमें नीगर खे मोबाइल चोरी करण जो ज़िम्मेवार करार ॾिनो वियो आहे, जॾहिं त नीगर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण बदिरां मथस तशद्दुद कंदड़ पीपल्स पैरामेडिकल जे अॻुवाणनि हिदायतुल्लाह सोलंगी ऐं ख़ैर मोहम्मद सहते मथां 50,000 रुपया ॾंड विधो वियो ऐं फ़ैसिलो कयो वियो त जवाबदार नीगर जे तॾे ते वञी माफ़ी वठंदा। नीगर जे वालिद थाणे ते वञी पुलिस खे ठाह बाबति लिखत में आगाह करे छॾियो। होॾां DHO ॿुधायो त हुन को बि जरगो नाहे कयो, रुॻो धुरियुनि में ठाह करायो आहे। हुन चयो त नीगर मोबाइल चोरी कई हुई, जंहिं ते कावड़ में अची यूनियन अॻुवाणनि खेसि 2 थप्पड़ूं हयूं। यादि रहे त हिकु ॾींहुं अॻु पैरामेडिकल जे अॻुवाणनि मोबाइल चोरी जे इल्ज़ाम में नीगर सूमर बाट खे पकड़े क्वार्टर में रसण सां ॿधे संस वेहक वारी जाइ में मिर्च विझी सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो हो, जंहिं करे नीगर जी हालत बदस्तूर ख़राब आहे। सखर पुलिस जो शाह बेले जे कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान अगवा थियल महबूब शेख खे बाज़ियाब करायो वियो, जॾहिं त ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि जे ठिकाणनि खे बि बाहियूं ॾेई साड़ियो वियो। सिंध यूनिवर्सिटी जे स्टेट डायरेक्टर रफ़ीक बिरोही जी फ़रियाद ते जामशोरो थाणे ते यूनिवर्सिटी जे 1200 गज़ वारे प्लाट ते कब्ज़े जो केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें 23 साल अॻु फ़ौत थियल मलूक भलाई खे मुख्य जवाबदार तौरु नामज़द कयो वियो आहे। FIR में ॼाणियो वियो आहे त सिंध यूनिवर्सिटी जे 1200 गज़ प्लाट तां कब्ज़ो छॾाइण लाइ शोरा ॻोठ में वियल सिंध यूनिवर्सिटी अमले खे मलूक भलाई रिपीटर खणी धमकियूं ॾिनियूं, सरकारी गार्डन सां गारगंद करे ज़बरदस्ती अॾावती कम जारी रखियो वियो। फ़ौती मलूक भलाई जे पुटु मोहम्मद सलेमान भलाई प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त रिश्वत न ॾियण तां जामशोरे फ्लाईओवर हेठां रखियल मुंहिंजी मांडणी हटाई वई, जॾहिं त मुंहिंजे मरहूम पीउ ते सरकारी प्लाट ते कब्ज़े जो केस दाख़िल कयो वियो। जेकमाबाद शहर मां गुम ॼाणायल PP शहीद भुट्टो जे अॻुवाण नूर मोहम्मद मंझू जो 4थे क्लास में पढ़ंदड़ पुटु हुसैन बख़्श जे अगवा जी तस्दीक थी वई आहे, जॾहिं त जवाबदारनि 70 लख रुपया वारसनि खां भुंग तलब कई आहे। मिठियाणी में आबादगारनि पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। आपाशी इंजीनियर पारां पाणी चोरी जो कूड़ो केस दाख़िल कराइण ख़िलाफ़ डॉक्टर अल्लाह रखियो सोलंगी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि मुतालबो कयो त कूड़ो केस ख़त्म करे पाणी जी खोट बि ख़त्म कई वञे। हैदराबाद में लेडी हेल्थ वर्करनि ऐं लेडी हेल्थ सुपरवाइज़रनि ॿिए ॾींहुं बि एहतिजाजी मुज़ाहिरो जारी रखियो। प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करण बाद बुख हड़ताल पिणु कई वई।
उज़मा जोखियो, राहिला शेख, सईदा शाहीन ऐं ॿियनि चयो त 1995 में भर्ती थियल ऐं रिटायर्ड लेडी हेल्थ वर्करनि खे बि पेंशन ऐं ग्रेजुएटी समेत के बि मरायतूं नथियूं ॾिनियूं वञनि। हुननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द असांजा मुतालबा मंज़ूर कया वञनि, ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक जारी रहंदी। मेहड़ बाईपास भरिसां रफ़ीक टाउन में ॾींहुं ॾिठे जो 4 हथियारबंद हाजी अलहदीनो डेपर जे घर में दाख़िल थी घर भातियुनि खे यरगमाल बणाए लखें रुपया फुरलूट करे फरार थी विया हुआ, जॾहिं त अञा ताईं पुलिस के बि क़दम न खंया आहिनि। सिर्फ़ शक जे बुनियाद ते हिकु ॼणे खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल जवाबदार मुख़्तलिफ़ ॾोहनि जो एतिराफ़ कयो आहे, जॾहिं त अञा ताईं चोरी जी वापसी लाइ के बि क़दम न आहिनि खंया विया। सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां महांगाई ऐं अवाम दुश्मन बजट ख़िलाफ़ ऐलानियल एहतिजाजनि जे सिलसिले में शहदाद कोट, टंडो हैदर ऐं कोटड़ी में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। शहदाद कोट में एसटीपी ज़िले सदर कामरेड हयात तुनियो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। टंडो हैदर में एसटीपी ज़िले हैदराबाद तरफ़ां सचल गोपांग, बाबू शीदी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कोटड़ी में शबीर मंगसी, अली शेर छछर ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त सूबाई हुकूमत सिंध खे तबाह पई करे। मौजूदा ऐं अॻूणियुनि वफ़ाक़ी हुकूमतनि सिंध खे न हिसे जो रोज़गार ॾिनो आहे, न बिजली ऐं न पाणी। हिकु तरफ़ पाणी न हुजण करे ज़रायत खे तबाह कयो वियो आहे त ॿिए तरफ़ रोज़गार नाहे, मथां वरी महांगाई जो अज़ाब नाज़िल कयो वियो आहे। जुॾे वेझो ॻोठ सुमार ख़ान चांडियो में चइनि ॿारनि जी माउ शादीशुदा जमुना ज़ाल आजू कोल्हीअ ख़ुदकशी करे छॾी। टंडे मोहम्मद ख़ान में आपाशी खाते जे मुलाज़िमनि आफ़िस जे मुख्य दरवाज़े जे आॾो ॿिनि मुलाज़िमनि अख़्तर नायो ऐं मोहबत चांडियो ते बासर ज़मीनदारनि जे करायल हमले ख़िलाफ़ मोहम्मद ईसा संग्रासी, इक़बाल अहमद लाड़क, अहमद ख़ान निज़ामाणी, अशरफ जुणेजो, मोहम्मद अमीन ख़ासखेली, असगर खोसो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे आफ़िस जी तालाबंदी कई। अॻुवाननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। IBA टेस्ट पास हेड मास्तरनि मीरपुर ख़ासि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हाकिम अली खोसो, रिज़वान ख़ासखेली, प्रकाश ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि चयो त मुलाज़मत में 1 साल जी वाद सां गॾु बरतरफ़ करण ज़ालिमाणो अमल आहे। गुरबत जी ज़िंदगी गुज़ारींदड़ ग़रीब माण्हुनि जी महांगाई ज़िंदगी बि अज़ाब बणाए छॾी आहे, जॾहिं त गुरबत, मुफ़लसी ऐं बेरोज़गारी खां तंग थी हैदराबाद में 5 ॼणनि ज़हर पीतो, जिन मां 3 ॼणा फ़ौत थी विया। माली परेशानियुनि जे करे हैदराबाद जे साइट एरिया थाणे जे इलाइक़े ज़ील पाक कॉलोनीअ जी रहवासण 18 वरियनि जी महा धीअ मोहम्मद यूसुफ गुरबत खां तंग अची ज़हर पी आपघात करे छॾियो, जॾहिं त पिञारी थाणे जी हद में 16 वरियनि जी मारिया बि ज़हर पी ख़ुदकशी जी कोशिश कई, जंहिंजी ज़िंदगी बचाई वई। टंडे आदम में बेरोज़गारी खां तंग थी नौजवान शबीर ज़िंदगी जो ॾीओ उझायो। टंडे अलहयार वासी 20 वरियनि जे रमेश कुमार बि ज़हर पीतो, जेको अस्पताल में इलाज दौरान फ़ौत थी वियो। हाला जी नजमा ज़ाल ॿुढो ऐं पिञारे जी मारिया पिण ज़िंदगी जो ॾीओ उझाए छॾियो, जॾहिं त तइलीमी माहिर प्रोफेसर मुश्ताक मीराणी इन हवाले सां चयो आहे त हिन वक़्तु ख़ुदकशनि जो 95% सबबु पैसो आहे। मुआशी हालतुनि सां गॾु समाजी सबब पिण ज़िंदगियुनि ते असर अंदाज़ थी रहिया आहिनि, जंहिंजे करे माण्हू ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे पेश कयूं था हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त। उन सां गॾु अवां ॿुधंदड़ महिरबाननि खे इहो बि ॿुधाईंदा हलूं त प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया
में अव्हीं बि शामिल थी सघो था। पंहिंजे इलाइक़े जा मसइला अव्हीं बि असां ॾांहुं मोकिलियो ऐं असीं अव्हां जे मसइलनि ते आवाज़ उथारींदासीं ऐं ऐवाननि ताईं तोड़े दुनिया जी कुंड कुर्छ ताईं अव्हां जो आवाज़ पहुचाईंदासीं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में असीं बणिजंदासूं अव्हां जो आवाज़। ऐं हाणे हैड पार्क मां हिकिड़ो ख़त, इहो ख़त लिखियो आहे मुख़्तियार अहमद टंडे ग़ुलाम अली मां, जंहिंजो उनवान आहे महांगाई त ख़ुदकशियूं करण ते मजबूर करे पई। तहरीक इंसाफ़ पारां नओं पाकिस्तान ठाहिण खां अॻु ख़ान साहिब आवाम सां जेके वाइदा कया हुआ उन्हनि मां हिकु बि पूरो नाहे थियो। जॾहिं त वफ़ाक़ी सरकार जे पेश कयल बजेट आवाम दुश्मन साबित थी आहे। दरअसल एतिरा त टैक्स वधाया विया आहिनि जो आम वाहिपे वारनि शयुनि जा अघ बि आसमान सां ॻाल्हियूं कनि पिया। खंड, तेल, अटो, चांवर, गैस, भाॼियुनि जा अघ तोड़े गाॾियुनि जे भाड़नि में पिणु वाधारो कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सरकारी मुलाज़िमनि जी पघार 5 खां 10% ऐं पेंशनरनि जी पेंशन 10% वधाई आहे। ॿिए पासे महांगाई वरी 2% कई वई आहे। हिन महांगाई वारे दौर में सरकारी मुलाज़िम तोड़े पेंशनर वॾे मुश्किल सां पंहिंजो ऐं ॿारनि बचनि जो पेट गुज़रान करे रहिया आहिनि। तमामु घणनि ख़र्चनि ऐं मामूली पघारनि मां घर जो सीधो सामान बि मुश्किल सां थिए थो। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे अपील आहे त महांगाई ते ज़ाब्तो आणे अवाम खे ख़ुदकशी करण ते मजबूर न कयो वञे। ऐं हाणे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिलसिले ॾाहनि जा कोल में पेश करियूं था। ख़लील जिब्रान जे किताब मां कुझु चूंड सिटूं। मूंखे ख़ामोशी अता कर त जीअं मां राति जी गहरी अथाह ऊंदाहियुनि ते ओचितो छांइजी वञा। मां वॾे अरसे ताईं मिस्र में मिटी अंदरि माठ ऐं मौसमनि खां बेख़बर आरामी हुयसि। उन खां पोइ सिज मूंखे सुजाग कयो ऐं हिमथायो। उन बाद आउं ॾींहं सां गॾु ॻाईंदो ऐं रातिनि सां गॾु ख़्वाब ॾिसंदो नील नदी जे किनारनि ते हलंदो रहियसि। हाणे सिज पंजनि सैसी किरणनि सां मुंहिंजे अखियुनि ते हमला करे रहियो आहे त जीअं मां ॿीहर मिटी मंझि सुम्ही पवां। पर केतिरो न अजीब आहे उहो राज़ जो जंहिं सिज पाण मुंहिंजी हस्ती जे जुज़नि खे सहेड़ियो सो हाणे उन्हनि खे मुंतशिर करे नथो सघे। उहो ई कारण आहे जो आउं हिन वक़्त बि साबित क़दमी सां नील नदी जे किनारे ते हली रहियो आहियां ऐं मुसलसल हलंदो रहियसि। ज़िंदगी में मुंहिंजो तारुफ़ हिकु अहिड़े शख़्स सां बि थियो जेको ॿुधण जो तेज़ पर गूंगो हो। संदसि ॼिभ हिकु वेढ़ में वढिजी वई हुई। अॼु आउं उन्हनि सभिनी वेढ़ियुनि खां वाक़ुफ़ु आहियां जेके उन खां अॻु जो बेअंत ख़ामोशी उन ते ग़ालिब पइजी वञे वेढ़ियूं। ऐं मूं लाइ उहा ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हू मरी वियो, छाकाणि त दुनिया पंजनि मिड़नी वसतनि बावजूदि असां ॿिन्ही खे हिकु ई वक़्तु बर्दाश्त करण जी ताक़त नथी रखी सघे। मूंखे केॾो न अजीब लॻंदो आहे जॾहिं मां पाण खे उन ॾुख ऐं सूर जी शिकायत कंदे ॾिसंदो आहियां जेको ख़ुदि मूं लाइ राहत जो सबबु आहे। मूंखे ॿीहर ज़िंदगी उन वक़्तु मिली जॾहिं मुंहिंजे जिस्म खे मुंहिंजे रूह सां मुहबत थी ऐं उहे ॿई ज़िंदगी जे बंधण में बंधिजी विया। असीं ज़माने जो अंदाज़ो कंदा आहियूं उन्हनि सितारनि जी चुरपुर मां जेके ॻणप खां ई ॿाहिरि आहिनि ऐं हू ज़माने जी माप ऐं तौर कनि था उन्हनि औज़ारनि सां जेके खीसनि में खयो था वतनि। कहकशाउनि जे विथियुनि मां ॾिसंदड़नि लाइ आसमान ज़मीन जी विच वारी ही फिज़ा न आहे। यादि रखण बि मुलाक़ात जी हिकु सूरत आहे ऐं विसारे वेहण बि जुदाई बराबरि। मुक़दस शहर तरफ़ वेंदड़ रस्ते ते मुंहिंजी मुलाक़ात हिकिड़े हाजी सां थी। मूं खांइसि पुछियो, छा मुक़दस शहर जो सही रस्तो हीउ आहे? हुन वराणियो, मुंहिंजे पुठियां पुठियां हलंदो अच। हिकु ॾींहुं हिकु राति में तूं मुक़दस शहर में पुॼी वेंदे। मां हिकदमि हुन पुठियां लॻी पियुसि। कई ॾींहं कई रातियूं असीं हलंदा रहियासीं पर मुक़दस शहर में न पहुतासीं। मूंखे ॾाढी हैरत थी जॾहिं मूं ॾिठो त उहो शख़्स मूंसां उन ॻाल्हि ते कावड़िजी पियो त मूं खेसि सही रस्ते ते नाहे हलायो। दाढ़ी सां को बि रेस नथो करे सघे सवाइ ॿोड़े जे।
इंसान जे ख़्याल ऐं सम्झ जे विच में हिकु फ़ासिलो आहे जेको हुन जी दर्दनाक दां खां सवाइ को बि तय करे नथो सघे। असां मां कुझु मस मिसल आहिनि ऐं कुझु पने मिसल। जेकॾहिं मस न हुजे त अछाण ॿोड़ी रहिजी वेंदी ऐं जेकॾहिं अछाण न हुजे त मस अंधी रहिजी वेंदी। जो कुझु मूं तोखे चयो उनजो हिकु हिसो बेमक़सद आहे, पर मूं उहो ॿिए हिसे जे मफ़हूम खे मुकमिल करण लाइ चयो आहे। जॾहिं इंसान कंहिं ख़्याल जे नशे में मदहोश हूंदो आहे त हूअ उनखे कंहिं पाकीज़ा शराब जे नाम मनसूब कंदो आहे। हर ॿिज में हिकु जज़्बो आहे वधण ऐं विझण जो। जॾहिं तूं उन्हनि नेमतनि जो तलबगार थिए जिन जो नाम बि तोखे मालूम न हुजे, जॾहिं तूं ग़मगीन थिए पर पंहिंजे ग़म जो को कारण न ॼाणी, त उन वक़्तु फितरत तोखे मिड़नी निपंदड़ शयुनि सां गॾु निपाईंदी आहे ऐं तूं पंहिंजे अज़ीम ज़ात जे बुलंदियुनि ॾांहुं उॾामण लॻंदो आहीं। ख़ुश तबे खे तूं उन वक़्तु सम्झंदे जॾहिं पेश अचण वारी हर फ़ुर्सत खे गनीमत सम्झण लॻंदे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां ही प्रोग्राम ॿुधी रहिया आहियो ख़बरुनि जी दुनिया। ख़बरुनि जी दुनिया में हाणे शामिल कयूं था सिंध जी तारीख़ मां हिकु चूंड लिखणी। सिंधी इंसाइक्लोपीडिया मां असां इहा लिखणी चूंड कई आहे जंहिंजो उनवान आहे सिंध जे तख़्त गाहनि जी तारीख़। मोहम्मद बिन कासिम जी सिंध मां वापसी बाद सिंध ते अरब गवर्नर मुक़ररु थींदा रहिया, जिन जे सियासी मुसलहतनि ऐं तब्दीलियुनि करे मुल्क में बद इंतज़ामी पैदा थी। केतिरनि ॾेही सरदारनि उन कमज़ोरी जो फ़ाइदो वठी ख़ुदि मुख़्तियारी जो अलम खड़ो कयो। उन बग़ावत खे मुंहुं ॾियण लाइ अरब जी मरकज़ी सरकार हुकम बिन अवाम कल्बी खे सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो। हुन सां अमरू बिन मोहम्मद बिन कासिम बि गॾु आयो। अमरू गवर्नर जे हुकम सां सिंध जो अंदरूनी इंतज़ाम दुरुस्त कयो ऐं ख़ुदि मुख़्तियार इलाइक़नि खे ॿीहर फ़तह कयो। उन्हनि फ़तहनि जी ख़ुशी में अमरू बिन मोहम्मद बिन कासिम मेराण जे उलहंदे कप ते मौजूदा ब्रह्मणाबाद खां 2 मैलनि जे पंध ते ज़िले सागड़ जे मौजूदा शहर शहदादपुर खां 8 मैल ओभर में अल मंसूरा शहर अॾायो। उहो ज़मानो 723 ईस्वी खां 738 ईस्वी जो आहे। हिन शहर जी पखेड़ हिकु चौरस मील हुई ऐं उन जे चौधारी नदी हुई, जंहिं करे हिते हर वक़्तु तिजारती ॿेड़ा मौजूदु रहंदा हुआ। हीउ शहर तमीर जे लिहाज़ खां वॾी अहमियत रखे थो। शहर जे चौधारी आलम पनाह हुई, जंहिंखे 4 दरवाज़ा हुआ जेके हमले वक़्तु बंदि कया वेंदा हुआ। उन्हनि दरवाज़नि जा नाला बाबुल बहर, बाबुल तूरान, बाबुल संदान ऐं बाबुल मुल्तान हुआ। किले में फ़ौज लाइ बारकूं हुयूं ऐं 50,000 फ़ौज हर वक़्तु तयारु रहंदी हुई। मंसूरा उन वक़्तु सिंध जे गादी जो हंधु हो, जंहिं जूं हदूं दीबल खां अलोर ताईं हुयूं। रियासत अंदरि 3 लख ॻोठ हुआ। अदरेसी लिखियो आहे त मंसूरा विचें दौर जे 3 वॾनि शहरनि बगदाद, अल मबलिया ऐं मेसोपोटेमिया सां गॾु ॻणिबो हो। वॾो वापारी शहर हो। मंसूरा इल्मी लिहाज़ खां दमश्क ऐं बगदाद सानी बणिजी वियो। हिते केतिरा आलिम, फाज़िल, अदीब ऐं शाइर रहंदा हुआ। इराक ऐं अरब मां केतिरा आलिम लॾे हित अची रहिया। मंसूरा सिंध जो पहिरियों शहर आहे जिते मदरसनि जी इब्तिदा थी। काज़ी अबू दाऊद मंसूरी जे मदरसे में हिक वक़्तु सवें शागिर्द तइलीम हासिल कंदा हुआ। क़ुरान शरीफ़ जो पहिरियों तर्जुमो सिंधी ॿोली में हिकु इराक़ी आलम मंसूरा में कयो। अरब हुकूमत जो हीअ शहर मुसलमाननि जी बरबरीत जो शिकार थियो। 184 ईस्वी 184 हिजरी 800 ईस्वी में मुग़ैरा हितां जो नाइब थियो, जंहिं लातादाद माण्हुनि खे क़त्ल करायो, संदन घरनि खे बाहियूं ॾियारियूं। अरबनि जे घरू वेड़ सबबि न रुॻो अरबनि जी ताक़त खे धकु लॻो, पर मंसूरा जे ज़वाल जी शुरूआत थी। 417 हिजरी 1026 ईस्वी में सुल्तान महमूद गज़नवी
मंसूरा ऐं हितां जे माण्हुनि खे क़त्ल करायो ऐं हितां जे सूमरनि हुक्मरान ख़फ़ीफ़ खे कुरमती सम्झी मारायो ऐं शहर खे बर्बाद करण लाइ सिंधु दरिया जो वहिकिरो बदिलाए छॾियो ऐं शहर वीरान थी वियो। अॼु खंडर जी सूरत में मौजूदु आहे। ऐं हाणे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में पेश कयूं था मज़मून। अॼोके मज़मून जो लेखक आहे मुर्तज़ा टालपुर ऐं उन मज़मून जो उनवान आहे सारियुनि जो फसल, पाणी जी खोट ऐं हारियुनि जा रवैया। सूबे सिंध में पाणी जी शदीद खोट बरक़रार आहे। इहा खोट गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां हलंदी पई अचे ऐं पाणी जी खोट ख़िलाफ़ सिंध जे हर निढे ऐं वॾे शहर में अवाम केतिरनि ई महीननि खां एहतजाज बि कंदी पई रही आहे। पर अफ़सोस जो हुकूमत उन ॾस में के बि जोगा कदम खणण लाइ तयारु न आहे। जेतोणीकि सूबे सिंध जा बि ख़ासि तौर ते पुछड़ी वारा ज़िलाइक़ा जहिड़ोकि बदीन, ठट्टो ऐं सिजावल, उन्हनि में पाणी जी खोट शिदत इख़्तियार करे वई आहे। फसल पोखण त ठहियो पर माण्हुनि लाइ पीअण जो पाणी बि न आहे। उनखां अलावा इहा ॻाल्हि कंहिंखां बि लिकल न आहे त सिंध जे ॿाहिराड़ी जे माण्हुनि जो अॼु बि रोज़गार जो अहम ज़रियो बनी ॿारो आहे। पर पाणी जी शदीद खोट जे नतीजे में उन्हनि माण्हुनि जी ज़िंदगी हिकु अज़ियत में गुज़री रही आहे। गुज़िरियल साल त जून जे महीने में सारियुनि जो पाणी अची वियो हो ऐं ग़रीब हारियुनि पंहिंजे गुज़र सफ़र लाइ सारियूं लॻायूं हुयूं। पर हिन साल सूरत हाल मुख़्तलिफ़ आहे। अञा ताईं बदीन, सिजावल ऐं ठठे ज़िले में पाणी न पहुची सघियो आहे, जंहिंजे नतीजे में निढा ज़मींदार अञा ताईं सारियुनि जो फसल बि न लॻाए सघिया आहिनि। उनखां अलावा न सिर्फ़ु सारियुनि जो फसल पर फुटी ऐं मिर्चनि जे फसल खे बि का पारी धक लॻो आहे। उन्हनि ज़िलनि में उन्हनि ज़िलनि जी हिकु हक़ीक़त इहा बि आहे त हिते घणो जेको फसल थींदो आहे उहा सारी आहे। पर गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां पाणी जी खोट जे करे महिनत कश हारी जेको हर हलाए सारियुनि जो अनाज उपाईंदो हो, हाणे उते कुझु बि नाहे थींदो। बदीन ज़िले जे ॾखण तरफ़ केतिरनि खे यूनियन काउंसिलनि जहिड़ो ॿ डमी, दो सुमरो, भुगड़ा मेमण, मोहम्मद खान भुरगड़ी ऐं लवारी शरीफ़ पाणी जी शदीद किल्लत सबबि सारियुनि जो फसल न पोखे सघिया आहिनि। जेतोणीकि कुझु हफ़्ता पाणी हलियो ऐं बदीन जे ग़रीब हारियुनि हर ॾेई सारियूं पोखियूं, जो ओचितो वरी पाणी जी बंदिश थी वई ऐं उन्हनि जो सारियुनि जो बीठल फसल सड़ी ख़ाक थी वियो। ईअं लखनि ऐं हज़ारे एकड़नि ते मुश्तमिल फसल तबाह ऐं बर्बाद थी वियो आहे। केरु उन्हनि जे नुक़सान जो हज़ालो भरींदो, केरु उन्हनि जे ज़ख़्मनि ते मरहम रखंदो, केरु उन्हनि जे बुख खे ख़तमु कंदो। हिन मज़मून में मूं इहा कोशिश कई आहे त हारी ऐं निढा आबादगार पाणी जी अहिड़ी शदीद खोट ख़िलाफ़ छा था सम्झनि, उन जा रवैया कहिड़ा ऐं पाणी जी असली सूरत हाल बरक़रार रही त पोइ हूअ छा कंदा। तंहिं करे ही मज़मून लिखण वक़्तु मूं मुख़्तलिफ़ हारियुनि ऐं निढनि आबादगारनि जी राय वठी पोइ हुनखे कलमबंद कयो आहे। धणी बख़्श बदीन ज़िले जो हिकु निढो आबादगार पंहिंजी राय ॾींदे चवे थो त हिन साल हुकूमत सफ़ा हदी करे छॾी आहे। जुलाई जो महीनो शुरू थी वियो आहे पर अञा ताईं किथां बि पाणी जी लप जो को बि आसरो ऐं उमेद ई न आहे। जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल बरक़रार रही त पोइ ग़रीब हारी ऐं निढे आबादगार जो छा थींदो, जंहिंजो ज़रिए मुआश ही बनी ऐं ॿारो आहे। वधीक वीचार वंडींदे हू चवे थो त मुंहिंजी 5 एकड़ बनी आहे, जंहिंमां 2 एकड़ त नसोरो कलर आहे, जंहिं ते कुझु बि पोखे नथो सघिजे। बाक़ी 2 एकड़ आहिनि जंहिं ते आउं सारियुनि जो फसल लॻाईंदो आहियां ऐं मुंहिंजे पूरे कुटुंब जो दारो मदार उन्हनि 2 एकड़नि ते आहे। मुंहिंजा निंढा 4 ॿार आहिनि। असांजो उन्हनि 2 एकड़नि मां साल जो अन्न ऐं अटो निकिरी ईंदो आहे। उनखां अलावा मुंहिंजो ॿियो को बि मुआश जो ज़रियो न आहे। तंहिं करे पाणी जी अहिड़ी खोट मूंखे ऐं मुंहिंजे ख़ानदान खे बुख मारे छॾींदी। हुकूमत खे जल्द कुझु करणु घुर्जे। शंकर कोल्ही बदीन जे ॿाहिराड़ी में रहंदड़ हिकु इंतिहाई ग़रीब हारी आहे। पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चवे थो त
पाणी इंसान तोड़े हर साह वारे जी बुनियादी ज़रूरत आहे, पर इहा ज़रूरत असां ग़रीबनि खां छिनी पई वञे। आउं गुज़िरियल 20 सालनि खां हारपो करे रहियो आहियां। 5 साल पहिरियां आउं 10 एकड़ ॿनी संभालींदो हुअसि, पर हाणे मूं वटि फ़क़्ति 3 एकड़ आहिनि। उन्हनि 3 एकड़नि जो पाणी बि नसीब न थींदो आहे। गुज़िरियल साल उन्हनि 3 एकड़नि ते मूं टमाटो लॻायो, पर पाणी जी खोट जे करे टमाटो न थी सघियो ऐं न वरी कणक थी सघी हुई। इहो आसरो हो त मुंद में सारियूं पोखींदासीं त असांजो गुज़र सफ़र थींदो, पर मौजूदा पाणी जी ख़राब सूरतहाल ॾिसंदे इहा पक थी वई आहे त हिन साल सारनि जो फसल बि न लॻी सघंदो। भागुल हिकु ग़रीब हारी जी ज़ाल आहे जेका पंहिंजे मुड़ुस जी ॿनी में मदद कंदी आहे। हिन हिकु सुवाल जे जवाब में विराणियो त तालीम ऐं सिहत त परे जी ॻाल्हि आहे, असां वटि घर में खाइण लाइ 2 वक़्तनि जो वेलो बि न आहे, त असां ॿारनि खे वरी किथां पढ़ाईंदासीं। मुंहिंजो मुड़ुस मीरनि वटि ॿनी हारी जो कमु कंदो आहे। पाणी न हुजण जे करे गुज़िरियल 2 सालनि खां असां ॿनी में कुझु बि न पोखे सघिया आहियूं ऐं 2 सालनि खां असां पंहिंजे ज़िमीदार खां कर्ज़ खणी गुज़र सफ़र करे रहिया आहियूं। पर हाणे ज़िमीदार बि कर्ज़ ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। तंहिं करे आउं परायनि घरनि में वञी ॿुहारी ॾींदी आहियां, थांव ऐं कपिड़ा धोईंदी आहियां ऐं मुंहिंजो मुड़ुस मज़दूरी कंदो आहे, जेका कॾहिं मिलंदी आहे त कॾहिं ख़ाली हथें घर मोटी ईंदो आहे। मोहम्मद ख़ान दोदे सूमरे यूनियन काउंसिल जो रहवासी आहे। पंहिंजा वीचार वंडींदे हू बि ॿुधाए थो, मुंहिंजी उमिरि 65 साल आहे, पर उन्हनि सालनि में मूं पाणी जी कॾहिं बि अहिड़ी खोट न ॾिठी। कुझु माण्हुनि जो इहो चवणु आहे त पाणी अचे त थो, पर सभु वॾेरा खणी वेंदा आहिनि, बाक़ी नंढे ज़िमीदार ऐं हारी खे कुझु बि नाहे मिलंदो। शहज़ादी मलाह ॿुधाए थी त असां एकड़ ते फुटी 1 एकड़ ते मिर्च लॻाया हुआ, उहे सभु सड़ी विया आहिनि। छा हुकूमत असांखे उन्हनि जी क़ीमत ॾींदी? छा हुकूमत असांजी मदद कंदी? बहरहाल हुकूमत खां मदद घुरण ईअं आहे जीअं बबरनि खां ॿेर घुरण। तंहिं करे हुकूमत मां असांखे कंहिं बि क़िस्म जो को बि आसरो न आहे, न वरी का उमेद, छो त हुकूमत कॾहिं अवाम लाइ कुझु कयो ई न आहे। असां बदीन ज़िले जे बिल्कुलु पुछड़ जे इलाइक़े में रहंदा आहियूं। असांजे ॻोठ जा माण्हू पीअण जे पाणी लाइ बि परेशान आहिनि ऐं दरबदर थींदा रहंदा आहिनि। असांजी हुकूमत खां इहा घुर आहे त असांखे जल्द जल्द ज़रई पाणी मुहैया कयो वञे त जीअं असां फसल लॻाए सघूं। आम माण्हुनि जे उन्हनि तासरात ऐं रवैयनि मां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त बदीन ऐं सिंध जे ॿियनि पुछड़ वारनि इलाइक़नि में पाणी जी केतिरी शदीद किल्लत आहे ऐं आम माण्हू ऐं हारी उन किल्लत खे कहिड़े तरीक़े सां मुंहुं ॾेई रहियो आहे। असां वटि पाणी जो वॾे में वॾो मसइलो उनजी ग़ैर मुनसिफ़ाणी विरिछ ऐं उनजो नामुनासिब बंदोबस्तु आहे। जा पाणी ते पुछड़ वारनि जो हक़ आहे, उहो पाणी वॾा ज़िमेदार पंहिंजी ताक़त, दौलत ऐं इख़्तियार जे ज़ोर ते ख़रीद करे 5,000 ऐं लखें एकड़नि खे सैराब कंदा आहिनि, जॾहिं त ग़रीब हारी ऐं नंढा आबादगार 5 या 10 एकड़नि जे पाणी लाइ बि तरसंदा रहंदा आहिनि। पाणी जी ग़ैर मुनसिफ़ाणी विरिछ जे नतीजे में बदीन जे पुछड़ वारनि इलाइक़नि में गुज़िरियल 2 सालनि खां गुरबत, तंगदस्ती, लाचारी ऐं बेरोज़गारी में बेपनाह इज़ाफ़ो थियो आहे। हिकु तरफ़ पाणी जी शदीद खोट त ॿिए तरफ़ महांगाई जो तूफ़ान, ग़रीब ऐं विचोलो तबिको मौजूदा हुकूमत जे समाजी ऐं मुआशी पॉलिसियुनि खां बेज़ार आहे। जॾहिं खां वफ़ाक़ में तहरीक इंसाफ़ जी हुकूमत क़दम रखियो आहे त ग़रीब आवाम खे हर तरफ़नि खां नचोड़ियो ऐं नपूड़ियो पियो वञे। ग़रीब हारी ऐं नंढो आबादगार फसल खे ॾियण लाइ भाण स्प्रे नथो ख़रीद करे सघे, छो त उहे इंतिहा दर्जे ताईं महांगा थी विया आहिनि। जॾहिं त हारी ऐं नंढे आबादगार वटि आमदनी जो ॿनी खां अलावा ॿियो को बि ज़रियो न आहे ऐं गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां उहा ॿनी बि न थी सघी आहे। उन खां अलावा पेट्रोल ऐं डीज़ल महांगे हुजण जी सूरत में ट्रैक्टर जेको ॿनी खेड़ींदो आहे उन जी ॾिहाड़ी पहिरीं 1 कलाक लाइ 1000 रुपया हूंदी हुई, जेका हाणे वधी 2000 ताईं वञी पहुती आहे।
आम माण्हू, ग़रीब हारी, मेहनतकश मज़दूर ऐं निढो आबादगार मौजूदा सूरत हाल में सभिनी खां वधीक मुतासिर आहे। तंहिं करे मौजूदा सिंध तोड़े वफ़ाक़ी हुकूमत खे घुर्जे त उन जी ज़िंदगी खे बहितर करण लाइ हर सेक्टर में थींदड़ गैर मुनसिफ़ाणी विर्छ खे ख़तमु कयो वञे। बदीन ऐं सिंध जे ॿियनि ज़िलनि में पाणी जी सूरत हाल खे यकीनी बणायो वञे त जीअं सारनि जो फसल पोखे सघिजे। जॾहिं जल्द पाणी जो बंदोबस्त न कयो वियो त पोइ हिन साल बदीन ऐं ॿियनि ज़िलनि में सोकड़ वारी सूरत हाल पैदा थी वेंदी। ही मज़मून हो मुर्तज़ा टालपुर जो। ऐं हाणे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में शामिल कयूं था शाइरी। असां लाइ चूंड कयो आहे हिकु ख़ूबसूरत नज़म ऐं उन नज़म जो शाइर आहे मज़हर लगारी। टिड़ण जा ॾींहं हुआ ॾिस असीं छणिया आहियूं, टिड़ण जा ॾींहं हुआ ॾिस असीं छणिया आहियूं। न ईअं बि कोन हो त को रुगो असां ई असां बाख जे सुर्ख चपनि लाइ रिड़नि में भटकियासीं। पिरहजी उपसरा जे ख़्वाब ख़्वाब चेहरे जी चपन गलन सदाई गुलाब चेहरे जी रेशमी सुर्ख रोशनी जे लाइ असांजी क़िस्मत वाक़िया उमास रातियुनि में असांजी चाहतनि वाक़िया उदास रातियुनि में असां ई बसि रुगो मारिया वियासीं ऐं भरियल जाम जी हारिया वियासीं। न ईअं बि कोन हो त हेॾी सारी धरती ते असां पहिरियां ई आख़िरी हुआसीं। नेर विझी ऐं चौंक चौंक में गिहलिया वियासीं ऐं ग़ुलामी जे उघाड़ी तरार जे हेठियां ज़लील थियासीं गुज़ारियोसीं बसि अज़ाबनि में। ऐं ॿी दुनिया जे आदमी जी ज़िंदगी गुज़री रुगो ई रुगो राति जे राणियुनि रुगो गुलाबनि में। न ईअं बि कोन हो, सचपच न को ईअं आहे। असां खां अॻु बि ख़्वाब ख़्वाब जा भञी शीशा मढ़े ख़ुदा जी ख़ल्क़ जे अखियुनि ते ओजागा निंड नेणनि जी जगनि खां खसी वई आहे। चपनि जी मुर्क वई आहे चिभाटी ऐं निरासाई अखियुनि में वसी वई आहे। असीं पहिरियां ई आख़िरी न आहियूं। जे अकेला बि हुजूं पोइ सुभाणे ॾिसजो असां साण सॼी काइनात थी वेंदी। पाण खां अॻु बि सितारनि भरे गगन हेठियां बसंत जे भिनल भिनल ऐं हसीन रातियुनि में पिरीं जे रेशमी भाकुर मां उथारे केई दार जे दग ॾे उमाणिया विया आहिनि। अज़ाब ॾेई जिन जा रूह ताईं चचरिया विया आहिनि ऐं वार वार मां ॻाढ़ाण खे ॻोल्हियो वियो आहे। जिन जी क़िस्मतनि में रुगो ई रुगो अकेला आहियूं, जिन जी क़िस्मत में ज़माने जी धूड़ ऐं छायूं। असां पहिरियां ई आख़िरी न आहियूं। असांजी जाग कोई भाग आणींदी पंहिंजो नेठि कंहिं ॾींहुं असांजी निजात थी वेंदी। अजीब मौसमनि ख़ुशबू भिनल हवाउनि में असां बि पोइ ते कंहिं प्यार खे छॾियो आहे ऐं रतो रत चपन सां टुटल सदाउनि में वरी बि साथ खे सारे असां सॾियो आहे। ऐं इन साॻे अभागे सफ़र ते निकितासीं न को पहिरियां न आख़िरी जिन लाइ उजाड़ अजनबी सुनसान समूरियूं राहूं दर्द जी रहबरी वीरान समूरियूं राहूं धुबण धुबण ते जिते पे आ पंहिंजो ऐं उते सोचिजे थो केर केर आ पंहिंजो। किथां उन हाल में कंहिं वक़्तु को हवा जे हथां दिलि जी धरती ते बहारनि जो पुॼे नियापो अखियुनि खे महटे उथनि थियूं असां जूं आशाऊं ऐं आस आस जा राबेल कई टिड़ी था पवनि ऐं आस आस जा राबेल कई टिड़ी था पवनि ऐं रुगो ई रुगो अज़ाब जी सज़ा भोगे पाणी पाण ते चिड़ी था पवनि। कॾहिं त मौसमूं बि महिरबान थी वेंदियूं, कॾहिं हसीन असांजी हयात थी वेंदी। उन्ही खां अॻु जो जबर जे इन्हनि अंधेरनि में असांखे काई धुबण कंहिं महल वञे गिहे ओचितो कंहिं कदम ते ॿाहुनि खां झले रोके दिलि खे दिलि पाण चवे थी वधण खां अॻु बीही त हिकु दफ़ो ई सही पोइ ते मुड़ी ॾिसजे उन्हनि ॾे जिन जे जुआन जा केतिरा जज़्बा ॼण त बेकार पने जी विया फाड़िया आहिनि।
उन्हनि ॾे मोटिजे जिन जे अखियुनि जा सभु सपना गुलनि जियां असांजे हाल जे ख़िज़ाउनि ऐं आज़ाब जे अजीब जबर उजाड़िया आहिनि। मरी मरी वरी कोई जिए न जिए, अलाए वापसी पंहिंजी थिए न थिए। राति तारीख़ अॻियां झुड़बे न घाटो आहे, राति तारीख़ अॻियां झुड़बे त घाटो आहे। कजे त छा कजे जो ॼण त बवाटो आहे, जिते सदाऊं असां ते खिली कंदियूं चिथरूं। अध रात जो कटिल पल पल बि पयो टोकींदो, दार जो दर्द बि सदाई मयार पियो ॾींदो। लिफन लुकन सां लड़ियल पेर भला छा चवंदा, जिन असांजो ही समूरो सफ़र ॾिठो आहे। सदियुनि जी राति जे राहनि में असांजो भटकण बाट ऊंदह जे पोयां सहर ॾिठो आहे। बदन बदन ते लहू लार जो सजल गजरो गुलनि जे शोख नशीली नज़र ॾिठो आहे। ॿार सम्झी ऐं ॾेई ॾेई खसे रांदीका असां सां बि मर्ज़रनि आहे सदाई खेॾियो। उहो सम्झे त कीअं वञी ॼाण पहुतासीं ऐं बदहवास थी भटकी भटकी पाण ई पाण ते लटकी लटकी छा मझां छा ऐं हाण असीं छा बणिया आहियूं। टिण जा ॾींहं हुया पर असीं छणिया आहियूं त जीअं कॾहिं बि न मिले प्यार खे पाड़ा तो भरम बि रहिजी अचे बेवफ़ा बहारनि जो। थिए न पंध जे पूरो तॾहिं बि छाजे लहे असां ते सिलसिलो हले कोई मयारनि जो। ॿुधो रिणनि जी शाम में ॿिया पिरी तुंहिंजी सवार ॼण खां पोइ सॾ असां बि वारनि जो। छा कजे कर्ज़ असां ते मगर कढो को आहे क़यामतनि जे क़ैद मां उथियल पुकारनि जो। उन्ही करे न बीहबो हाणे जो शाम शाम असांखे इहो थी सम्झाए त राह राह ते थकिजी पवण ऐं तरसण सां ॼाण बिना तारीख़ थी वेंदी। पिरीं चपनि खे चई छॾ मतां सॾिन उहे, रुगो मुड़ी बि ॾिठोसीं त मात थी वेंदी, रुगो मुड़ी बि ॾिठोसीं त मात थी वेंदी। इन ते ई प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। अव्हांखे ख़बरनि जी दुनिया प्रोग्राम कीअं थो लॻे राय खां आगाह ज़रूरु कजो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन